नाज़रीन अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं राणीपुर लॻ ताज पेट्रोल पंप भरिसां फुल स्टॉप ते तेज़ रफ़्तार ट्रालर जो मोटरसाइकिल खे टक्कर। नतीजे में मोटरसाइकिल सवार तॾे ते फ़ौत, हिकु औरत शदीद ज़ख़्मी। वधीक उन हवाले सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे ख़ैरपुर खां असांजे न्यूमेरान न्यूज़ जो रिपोर्टर मोहम्मद पंजल गाओ। जी मोहम्मद पंजल, छा तफ़सीलात आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां। राणीपुर लॻो ताज पेट्रोल पंप जे भरिसां ट्रालर जो मोटरसाइकिल खे टक्कर थी पियो। नतीजे में हिकु ॼणो फ़ौत थी वियो आहे ऐं हिकु औरत शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि। फ़ौतीअ खे ऐं ज़ख़्मी औरत खे किम्स इस्पताल गंबट मुंतक़िल कयो वियो आहे। ॿुधायो पियो वञे त फ़ौत थियल नौजवान औरत इक़बाल ख़ातून जो नौजवान जेको फ़ौत थी वियो उहो पुटु हुयो ऐं लाड़काने जा रहवासी ॿुधाया पिया वञनि। जॾहिं त मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त ट्रालर जो जेको ड्राइवर हो उहो ट्रालर जा शीशा टोड़े ऐं फ़रार थी वियो आहे। जी ठीक है मोहम्मद पंजल, तफ़सीलात ॾियण लाइ महिरबानी।